बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। तमाम तर सिंध एम्प्लॉइज़ अलायंस या सब वर्कर मेंबर उहदेदार अस्सलाम वालेकुम दोस्तों। जीअं त अॼु 6 अक्टूबर जे सिलसिले में ठटे ज़िले ऐं सिंजाल में तमामु वॾी लेवल जा शेड्यूल एहतजाज हुया, जंहिंमें मूंसां सी जो मरकज़ी अॻवान सैयद सरदार अली शाह साहब गॾु आहे। जॾहिं मां ठटे पहुतुसि त उते मूंसां सेक्रेटरी जीए ऐं चीफ सेक्रेटरी सिंध ॻाल्हायो त तव्हां अचो, तव्हांखे असां दावत था ॾियूं, तव्हां सां ॻाल्हाइण करण लाइ तयारु आहियूं, तव्हांजा मामला ॿुधंदासीं ऐं हल कंदासीं। मूं पहिरियां ई कल्ह खां बि चयो हो त चीफ मिनिस्टर सिंध ऐं चीफ सेक्रेटरी खां हेठि कंहिं सां बि ॻाल्हि न थींदी। त दोस्तो, मूंखे उहो रिटन में लेटर मिली वियो आहे ऐं असां टास्क कमेटी जा नाला बि ॾेई छॾिया आहिनि ऐं इनशा ताला सुभाणे सिंध गवर्नमेंट सां असांजूं टास्क आहिनि। पर 6 अक्टूबर वारो सिलसिलो पंहिंजी जाइ ते आहे। ॻाल्हियूं कहिड़ी बि सूरत में थींदियूं त मां वरी तव्हांजे साम्हूं अची वेंदुमि ऐं कोशिशि कंदासीं, तव्हांजी मुशावरत सां हलंदासीं। इनशा मसला हल थींदा। न थियण जी सूरत में असांजो शेड्यूल एज़ इट इज़ आहे। तंहिंजे करे तव्हां जेके बि असांजा वर्कर हो, लोकल क़िस्म जा जेके लीडर हो सभिनी तंज़ीमुनि जा, तव्हां पंहिंजो होमवर्क पंहिंजी तयारी में रहो ऐं इनशा ताला सुभाणे शाम वरी तव्हां सां लाइव अची वेंदासीं। थैंक यू। जीए सिंध एम्प्लॉइज़ अलायंस।